अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां अली हसन अब्बासी ऐं मां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी। जी आपे जे जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं ऐं अॼु हीअ हिन किताब जी 51 ऐं आख़िरी कहाणी आहे। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ मर्ता पब्लिकेशन, हैदराबाद, सिंध, फ़रवरी 2021। कहाणी आहे असीं कहिड़े क़िस्म जा माण्हू आहियूं। ज़िंदगी बि अजीब फ़लसफ़ो आहे। हिते हयाती अकेली बि गुज़रे थी त वरी ओसे पासे निगाह कजे त हिकु हुजूम बि असां साण हूंदो आहे। माइट, हमजमायत, दोस्त, संगती साथी, अज़ीज़, सिख्या ॾींदड़, गॾु नौकिरी कंदड़, मतिलबु हर क़िस्म जो इंसानु असांजे हयातीअ में अचे थो, असां साण वक़्तु गुज़ारे थो ऐं पंहिंजो मुदो पूरो करे थो। हयाती गुज़ारण जे उन अरसे में असीं कॾहिं कॾहिं कंहिंखां घणो कुझु पिराईंदा आहियूं ऐं कॾहिं कॾहिं त असांखे हिकु सिट बि सम्झ में कोन ईंदी आहे। ज़िंदगी जिते बि साथ जो सबक़ु ॾिए थी उते कॾहिं कॾहिं जुदाईअ जी मौसम बि साम्हूं अचे थी। गॾु हलंदे ज़िंदगीअ लाइ केतिरा राज़ असांजे साम्हूं खोलींदी आहे। चयो वेंदो आहे त जेकॾहिं कंहिंखे परखिणो आहे त खेसि कावड़ जे हालत में ॾिसो या वरी साणसि कॾहिं सफ़र करे ॾिसो। सॼो अंदाज़ो थी वेंदव त शख़्सियत कहिड़े क़िस्म जी आहे। इंसानु अकेलो बि सफ़र करे सघे थो, पर जेकॾहिं खेसि रफ़ाक़तुनि जी दौलत नसीबु हुजे त चयो वेंदो आहे त हयातीअ जो सफ़रु सवलो बणिजी वञे थो। उहे त दरअसल उहे माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजे साथ सां असांजे सफ़र खे सवलो बणाईंदा आहिनि। पंहिंजी हयाती गुज़ारण में कॾहिं असां सोचियो आहे त असीं कहिड़े क़िस्म जा माण्हू आहियूं। असां मेल जो पथर आहियूं, राह ॾसींदड़ आहियूं या मंज़िल आहियूं। उहो अरसो जेको असीं साण रहूं था उन अरसे में असां साण रहंदड़ असां ते केतिरो भरोसो कनि था, या वरी जे सिके जे ॿिए रुख खे ॾिसिजे त उहो अंदाज़ो लॻाइजे त असीं उन्हनि ते केतिरो भरोसो कयूं था। ज़िंदगी त असल में भरोसे जो ॿियो नालो आहे। जेतोणीकि साह ते भरोसो न बि हूंदो आहे, पर त बि हिकु अणॼातल भरोसे साण हयाती गुज़री वेंदी आहे। मशहूरु ॾाहो टेलेक्स माण्हुनि जा 3 क़िस्म ॿुधाए थो: पन माण्हू, टारी माण्हू, पाड़ माण्हू। पन माण्हू अव्हां जे हयातीअ में रुॻो हिकु मौसम लाइ ईंदा आहिनि। तव्हां उन्हनि ते पीढ़ नथा रखी सघो, न ई मथनि इनसार करे सघो था, छाकाणि त उहे कमज़ोर हूंदा आहिनि ऐं रुॻो छांवरो ई ॾेई सघंदा आहिनि। पननि वांगुरु उहे रुॻो पंहिंजे ज़रूरतुनि जे करे मौजूदु हूंदा आहिनि ऐं जीअं ई अव्हां जे हयातीअ में गरम या थधी हवा लॻी त छणी पवंदा। तव्हां उन्हनि ते कावड़िजी नथा सघो, छाकाणि त उहे ईअं ई हूंदा आहिनि। टारी माण्हू, कुझु अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि जेके असांजे हयातियुनि में वणनि जे टारियुनि जा ईंदा आहिनि। उहे पननि खां सघारा हूंदा आहिनि, पर तव्हांखे उन्हनि साण रहण लाइ एहतियात खां कमु वठिणो हूंदो आहे। उहे केतिरियूं ई मौसमूं साण हूंदा आहिनि, पर जे अव्हां हिकु बि ख़तरनाक तूफ़ाननि खे मुंहुं ॾिनो त थी सघे थो तव्हां उन्हनि खे विञाए छॾियो। घणो करे हालतूं ॾुखियूं हुजनि त उहे भॼी पवंदा आहिनि। जेतोणीकि पननि खां वधीक सघारा हूंदा आहिनि, उन्हनि खे विञाइण खां पहिरीं या मथनि पंहिंजो पूरो भार विझण खां पहिरीं संदन चकास करियो। घणनि मिसालनि में हू घणो वज़न खणी न आहिनि सघंदा, पर वरी बि तव्हां मथनि बिगड़जी नथा सघो। हू त बसि अहिड़ा ई हूंदा आहिनि। पाड़ माण्हू, जे अव्हां पंहिंजी हयातीअ में कुझु अहिड़ा माण्हू हासिलु करे सघो जेके वणनि जे पाड़ुनि जा हुजनि, त पोइ अव्हां सम्झी सघो था त अव्हां कुझु ख़ासि हासिलु करे वरितो आहे। वणनि जे पाड़ुनि जा उहे लभिजण में ॾुखिया हूंदा आहिनि, छाकाणि त खेनि नज़र अचण जो को शौक़ु न हूंदो आहे। संदन कमु रुॻो उहो हूंदो आहे त तव्हांखे मज़बूतीअ सां झले बीहनि ऐं हिकु सिहतमंद ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारण में मदद कनि। जे अव्हां सोघारा थियो था त उहे अव्हां लाइ ख़ुशि आहिनि। हू सदाईं हेठाईअ ते रहंदा आहिनि ऐं दुनिया खे उहो ॼाणणु न ॾींदा त हू को उते मौजूदु आहिनि। ऐं जे अव्हां कंहिं तूफ़ान मां लंघो था त उहे अव्हांखे मज़बूतीअ सां झलीनि था। संदन कमु अव्हांखे सघारो बणाइणु आहे। खणी छा बि थी पवे हू ईअं कंदा। उहे अव्हां लाइ खाधो ॾींदा, पाणी ॾींदा ऐं ताक़त ॾींदा। ईअं ई जीअं हिकु वण में केतिरियूं ई टारियूं ऐं केतिरा ई पन हूंदा आहिनि, पर पाड़ूं थोरियूं हूंदियूं आहिनि। पंहिंजे हयाती ॾे निहारियो, तव्हां वटि केतिरा पन, टारियूं ऐं पाड़ूं आहिनि, ऐं उहे ॿियनि माण्हुनि जे हयातीअ में छा आहियो। पन आहियो, टारियूं आहियो या पाड़ूं आहियो। जे सम्झो था त कुझु माण्हू अव्हां वटि
पाड़ुनि जीअं आहिनि त साणनि गॾु रहो ऐं संदनि थोरा मञो।